नाज़िम पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मोरो जी वापडा सेप्को इंतज़ामिया जी लापरवाही सबबि शहरी ॾुखियाईनि में अची विया आहिनि। शहरी वाधू बिल उमारण सबबि सख़्त परेशान आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 11,000 वोल्टेज जूं तारूं किरण रोज़ जो मामूल बणियल आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अयाज़ सोलंगी। मोरो जे वापडा सेप्को इंतज़ामिया जे लापरवाही करे शहरी मुश्किलातुनि में अची विया। शहरनि खे गैरकानूनी वाधू बिल गरियूं डिटेक्शनूं हयूं पियूं वञनि। शहर जे बांदी रोड, मेन रोड, दर्स रोड समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 11,000 वोल्टेज जूं तारूं किरण रोज़ जो मामूल बणियल आहे, जंहिं सबबि इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। शहर में बिजली चोरी जो पिणु आज़ार आहे। डायरेक्ट कनेक्शननि ज़रिए अटे जूं चकियूं, हेवी मशीनरियूं ऐं ॿियूं शयूं हली रहियूं आहिनि। शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि मां ट्रांसफार्मर गाइब आहिनि, जंहिं लाइ शहरी एहतिजाज पिणु करे चुका, पर कुझु बि नथी सघियो। ॿिए तरफ़ वापडा सेप्को मोरो जे इंजीनियर जूं पंहिंजे अमले सां गॾिजी शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते खुलियूं कचहरियूं जारी आहिनि। बिजली जो वॾो बुरहान आहे। हिकु त जतोई 2 फीडर आहे, जिन खे महीननि खां वठी माण्हुनि जो एहतिजाज हलनि पिया, त उन्हनि जी बिजली बंदि आहे। ऐं ॿियो बांदी रोड जो कुझु इलाइक़ो आहे जेको हिननि जी पंहिंजे मनपसंदि माण्हुनि जे चवण ते ऐं उन्हनि खे डायरेक्ट उन्हनि खां पैसा वरिता था वञनि, उहो जेको आहे सो बिजली हले पई थी। परते कोट कमरदीन चांडियो वारनि जे तमामु वॾा एहतिजाज थिया, पर उन्हनि खे बिजली कान आहे। हर महीने बिल पे थींदड़ आहिनि, हर महीने 25-30 बिल मोटनि, हर महीने 1500, 2000, 3000 बिल पियनि था। ट्रांसफार्म सड़े थो, असां था ठाहिरायूं। हींअर 1.5 महीनो थियो आहे ट्रांसफार्म सड़ियो पियो आहे, पर इंतज़ामिया को बि माना उन न ठाहिराए ॾियण जे लाइ तयारु आहे, न नओं को ॾियण लाइ तयारु आहे। असां वटि 11,000 जूं पुराणे टाइम जूं लाइनूं लॻियल आहिनि। हर वक़्तु उन जो टुटणु, उन में केतिरा मोरे जा माण्हू मरी चुका आहिनि। नौजवान छोकिरा जंहिंजे घर में का खाइण लाइ माण्हू न आहे, को उन जी दाद रसी न थी। कुंडा माफ़िया सरगर्म लॻी पई आहे ऐं जिथे किथे कुंडा पिया हलनि ऐं को एक्शन खणण वारो कोन्हे, न हिननि खे चवण वारो आहे। ॾींहुं पे ॾींहुं वापडा जी सॼो ॾींहुं लाइट कोन्हे। असांजा कारोबार ॾाढा मुतासिर थी विया आहिनि। गुज़ारिश था कयूं त मिनिस्ट्री ऑफ पावर खां त ख़ुसूसन मोरो ते तवजह ॾिनो वञे। मोरे में जेके खुटल ट्रांसफार्मर आहिनि, उहे उते नयूं स्कीमूं या एडिशनल जी मद में तव्हां जेके 100 जा ट्रांसफार्मर सड़नि था, त उहे 200 जा कयो। जिते 200 जा सड़नि था बार त उते एडिशनल 100 जा करे ट्रांसफार्मरनि जी खोट पूरी करण सां गॾोगॾु जेके रहियल तारूं आहिनि, कुझु तारूं चेंज थियूं आहिनि मोरो में, मगर अञा घणियूं तारूं रहियल आहिनि जेके हिते नयूं लॻायूं वञनि। कनेक्शन जो काफ़ी कुंडा माफिया जो राज हुयो। असां उनजो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुसलसल ऑपरेशन कयूं पिया ऐं उहो ऑपरेशन जारी सारी आहे, जंहिंमें असां मणनि तक़रीबन कोई 15-20 मण तार लाइ असां स्टोर तरफ़ मोकिले छॾी आहे। ऐं कुंडा माफिया वारनि जे ख़िलाफ़ु असांजूं जो थाणे ते रिपोर्टूं दर्ज थी चुकियूं आहिनि ऐं उन में जेके प्राइवेट माण्हू आहिनि जेके बिजलियूं कमु कनि था, उन ख़िलाफ़ु बि सख़्तु क़दम खणूं पिया। इन सां गॾोगॾु जेका असां डिटेक्शन माण्हुनि खे कंहिं दौर में कहिड़े बि सारिफ़ सां कंहिं पीरियड में बि ज़्यादती थी आहे, त उनजो असां मौक़े ते इज़ारो कयूं पिया। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वापडा सेप्को जी आला इंतज़ामिया फौरी तौर ते नोटिस वठी मोरो में जेके करप्ट अमलदार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे, त ॿिए तरफ़ सारिफ़ीन खे बहितर सहूलियतूं मुहैया कयूं वञनि, त जीअं उहे बहितर तरीक़े पंहिंजी ज़िंदगी बसर करे सघनि ऐं पंहिंजा कारोबार करे सघनि। कैमरामैन जुमन सोलंकी सां गॾु मोराई अयाज़ सोलंकी, आवाज़ TV न्यूज़ मोरो।